बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वेलकम टू एनालिसिस रूम। यहाँ लैला निसा नाज़रीन कालो के कुछ कल वाक़या पेश आया आहिनि, हसास वाक़या ऐं जंहिंजे नतीजे में कुछ तकनि में जीअं त असीं बाजोड़ जी ॻाल्हि करे वठूं था त उते हिकु आज़ाद उम्मीदवार उन जो क़त्ल थी वियो ऐं जंहिंजे नतीजे में NA 8 ऐं PK 22 ते जेके इलेक्शन्स आहिनि उहे मुलतवी थी चुका आहिनि। हाणे इन खां पोइ अॼु ई ताज़ो जेको आहे इलेक्शन कमीशन जो इजलास थियो ऐं जंहिंमें इलेक्शन कमीशन इहो पको पह करे छॾियो आहे त जेके 8 फरवरी ते इलेक्शन्स थियनि था उहे हर सूरत थींदा। इन खां अॻु में आर्मी चीफ पारां बि स्टेटमेंट अची चुको आहे त 8 फरवरी ते इलेक्शन्स हर सूरत थींदा। ऐं जीअं जी ही सूरत हाल पंहिंजो जेका क्रिएट थी पई कल्ह खां वठी करे कोयटा में, जाफराबाद में कुझु हमला बि थिया, किथे दस्ती बम हमला बि थियनि पिया। सो जंहिंजे नतीजे में इहो तासुर क्रिएट थिए पियो त हाणे छा सिक्योरिटी जेके ख़दशा आहिनि उहे अनस्टेबल आहिनि ऐं सिक्योरिटी किथे किथे कुझु तकनि में ठीकु न आहे। सो इन जे नतीजे में जीअं तव्हांखे पहिरियों बि ॿुधायो त इजलास थियो ऐं बाक़ाइदा तौर ते जेके चीफ इलेक्शन कमिश्नर आहिनि उन्हनि इहो ॼाणायो त इलेक्शन हर सूरत 8 फरवरी ते थींदा ऐं पोलिंग ॾिहाड़े अॻियां जेके बि रंडकूं ईंदियूं उन्हनि जी बाक़ाइदा तौर ते पाड़ पटी वेंदी। ऐं ॿिए तरफ़ नाज़रीन तव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त निगरान हुकूमत वेंदे वेंदे अवाम खे ॾेई छॾियो आहे हिकु वॾो झटको। हुननि ₹13.5 पेट्रोल जेको आहे वधाए छॾियो आहे। हुन ते बि वधीक असीं गुफ़्तगू कंदासीं। ऐं टे तरफ़ हिकिड़ो जेको आहे प्रॉपर तफ़सीली फ़ैसिलो जेको आहे साइफ़र केस जो अची वियो आहे ऐं तफ़सीली फ़ैसिले में इहो ॼाणायो वियो आहे त जेके बानी PTI आहिनि उन्हनि साइफ़र वरितो, पाण वटि रखियो ऐं पाण गुम कयो, पाण ई उन्हनि खे लहिरायो। सो सियासी मक़सदनि जे लाइ साइफ़र खे इस्तेमालु कयो वियो ऐं हाणे हिन में सुवाल इहो पैदा थिए थो त जेका सज़ा ॿुधाई वई आहे साइफ़र वारे केस में ऐं तौशाखाना वारे केस में त इहा गॾियल सज़ा बानी PTI खे ईंदी या अलॻि अलॻि, यानी इन जी क्लैरिफिकेशन अञा ताईं हुन फ़ैसिले में बि कोन आई आहे। उन ते बि असीं डिस्कशन कंदासीं। पर सभ खां पहिरीं इलेक्शन खे वठी करे जेके ख़दशा मौजूदु आहिनि, सिक्योरिटी ते जेके सवाल उथनि पिया उन ते पहिरियों ॻाल्हि करे वठूं था। मूंसां स्टूडियोज़ में मौजूदु आहिनि सीनियर सहाफ़ी तजिया निगार मोहसिन बबर साहब। मोहसिन साहब अस्सलाम वालेकुम, वेलकम टू द शो। ऐं ॿिए तरफ़ मूंखे जॉइन कयो आहे तारिक वहीद साहब, सीनियर सहाफ़ी तजिया निगार मौजूदु आहिनि KP मां। अस्सलाम वालेकुम तारिक साहब, आपका भी बहुत बहुत शुक्रिया वक्त निकालने के लिए। ऐं टे तरफ़ अच्छा ठीकु आहे, इमदाद साहब असांखे थोरी देरि में जॉइन करे वठंदा। तारिक मोहसिन साहब तव्हांजी इजाज़त खां तारिक साहब खां शुरू करे वठूं था त जेका हिन KP में सूरत हाल आहे उन बाबति स्टेटस उन्हनि खां ॼाणे वठूं था। तारिक साहब उम्मीद है आपको मेरी आवाज़ प्रॉपर्ली आ रही होगी? बिल्कुल आवाज़ आपकी आ रही है। ठीक है, परफेक्ट। तारिक साहब ये जो इस वक्त सिक्योरिटी खदशात में बातें हो रही हैं, इसके अलावा हम कहीं पे दस्ती बम हमले देख रहे हैं, कहीं पे अभी ये जैसे बाजोड़ में एक उम्मीदवार का कत्ल हुआ है, तो ये बड़े सवालात को जन्म दिया जा रहा है। तो अभी स्टेटस क्या है मखसूस तौर पे खैबर पख्तूनख्वा की बात करें तो? देखिए ओवरऑल अगर खैबर पख्तूनख्वा की जो सूरत उसको देखा जाए तो मिलिटेंसी का जो सिलसिला शुरू हुआ था वो तकरीबन 1.5-2 साल से शुरू हुआ था। उस वक्त जब अफगानिस्तान में तालिबान की हुकूमत आई तो यहाँ पर अचानक जो है दहशतगर्दी की लहर में इजाफा हुआ। तो ये वही सिलसिला है जो अभी इंतखाबी सरगर्मियों में भी नजर आ रहा है। तो इंतखाबी तनाजुर में बात की जाए तो ये खतरात मौजूद हैं और इस की जो पेशगोई है वो पहले ही सिक्योरिटी इदारों की तरफ से और पुलिस की तरफ से की गई थी कि इंतखाबी मुहिम पे हमलों का खदशा है। और उस हवाले से बार बार मुख्तलिफ फोरम्स पे गवर्नर खैबर पख्तूनख्वा ने और जो दीगर जिम्मेदारान हैं निगरान हुकूमत के, उनने इस बात की निशानदेही की थी कि इंतखाबात में ये खदशात, ये खतरात मौजूद है। और अभी ये साबित भी हो रहा है कि मुख्तलिफ इलाकों में इस तरह इंतखाबी सरगर्मियों को निशाना बनाया जा रहा है। कल का जो वाक़या हुआ है बाजोड़ में तो एक बड़ा सानिया पेश आया है कि एक इंतखाबी जो उम्मीदवार है, उम्मीदवार से PTI से ताल्लुक रखते हैं, उनको निशाना बनाया गया। इस हवाले से कल ये खबरें पहले ज़ेर गर्दिश आई कि इसका आपस में भी जो अपने पार्टी के लोग हैं या मुखालिफिन उनके साथ तनाज़ा चला आ रहा था। तो बाद हल्कों ने इसको यही रख देने की कोशिश की कि इसकी ज़ाती दुश्मनी चली आ रही थी, पार्टी के खिलाफ चले आ रहे थे। लेकिन बाद में जो एक कनाडन तंजीम है उन्होंने इस वारदात की, इस कार्रवाई की जिम्मेदारी भी कबूल की। तो ये वाज़ेह इशारा है कि जो दहशतगर्द तंजीमें हैं वो जो इंतखाबी अमल है, जो उम्मीदवार है उनको निशाना बनाए हुए हैं और ये खदशात, ये खतरात। ठीक है, तो यानी आप कह रहे हैं कि ये खदशात तो मौजूद हैं तारिक साहब, तो इसको निपटने के लिए हुकूमत वक्त कितना तैयार आपको नजर आ रही है? वो खुद भी कह रहे हैं कि इन सब वाकयात का ताल्लुक दहशतगर्दी से, लेकिन आपको कितना प्रिपेयर नजर आ रहे हैं वो?
देखिए, सिक्योरिटी के हवाले से बात की जाए तो ये खतरात तो मौजूद थे, और अभी तकरीबन 2 हफ्ते पहले खैबर पख्तूनख्वा पुलिस ने ये निशानदेही की थी कि उनके पास पुलिस स्टेशन जो खैबर पख्तूनख्वा में कोई 15-16 हजार के करीब पुलिस स्टेशन कायम किए गए हैं। इत्तेफाक से उसमें 70-80% जो है उनको हसास या हसास तरीन करार दिया गया है। तो उसकी सिक्योरिटी यकीनी बनाने के लिए पुलिस और दीगर इदारों ने निशानदेही की थी कि उनके पास नफरी कम है, कुछ 30-40 हजार के करीब नफरी बताई जा रही थी कि ये कम है, और बाद में ये फैसला हुआ टास्क फोर्स में कि ये जो नफरी की कमी है उसको पूरा किया जाएगा। और दीगर इदारों से जिसमें अच्छा, सिक्योरिटी एहलकारों का भी कुछ बताएं हमें कि वो पूरे हैं वहाँ पे जितने रिक्वायर्ड हैं केपी में, उनका भी कोई क्या इशू आ रहा है कि सिक्योरिटी एहलकार पूरे नहीं है पोलिंग के दिन भी? बिल्कुल ये मसला आ रहा है, और इसकी निशानदेही पुलिस मुख्तलिफ फोरम पर कर चुकी है कि उनके पास नफरी कम है, लेकिन उसका जो अमल अभी तैयार किया गया है कि पुलिस की कमी को पूरा करने के लिए जो अनट्रेंड मुख्तलिफ जो सिक्योरिटी की जिनकी तरबियत हासिल है, मिसाल के तौर पर अगर जो रेस्क्यू के एहलकार हैं उनकी खिदमत हासिल की जाएगी, शहरी दिफा के जो एहलकार हैं उनकी खिदमत हासिल की जाएगी, जो दीगर इदारे हैं जिनके पास इस टाइप की फोर्स मौजूद है जिनको आर्जी तौर पर सिक्योरिटी में तैनात किया जा सकता है, तो वो उस कमी को जो 30-40 हजार नफरी की कमी आ रही है खैबर पख्तूनख्वा पुलिस को, उसको मुख्तलिफ इदारों की तरफ से पूरे करने की कोशिश की जाएगी, और एक प्लान मुरतब किया गया। लेकिन उस पर एतराज यही सामने आ रहा है कि अगर रेस्क्यू के एहलकार है तो उनको रेस्क्यू की तरबियत मिली है, उनको इस तरह ड्यूटी की जिम्मेदारी, इस तरह की जो स्किल्स है वो हासिल नहीं है, तो ये मसाइल पेश कर आ सकते हैं, यानी खदशात मौजूद हैं और उसको निपटने के लिए भी बाकायदा तैयारियां की जा रही हैं। आपका बहुत बहुत शुक्रिया तारिक साहब कि आप हमारे साथ मौजूद थे और आपने हमें आगाह किया कि हिन वक्त नाज़रीन केपी में जेको है छा सूरत हाल है। हिन वक्त असां वेझो लिंक ते मौजूद आहिनि सीनियर साफ़ी तजिया निगार इमदाद सुमरो साहब। इमदाद साहब, अव्हां ही जेके कल खां वठी सिचुएशन लगी पई आहे केपी में ऐं खोड़ सवाल उथारिया वञनि पिया त यानी ख़दशा मौजूद आहिनि सिक्योरिटी खे वठी करे, ऐं अॼु ही जेको इलेक्शन कमीशन जो इजलास थियो आहे त उन में त उन्हनि वाज़े ॻाल्हि करे छॾी आहे, बार बार चीफ इलेक्शन कमिश्नर हुजनि या उनखां अॻु में आर्मी चीफ या उनखां अॻु में सुप्रीम कोर्ट जी बार बार इहा स्टेटमेंट अचनि त 8 फरवरी ते इलेक्शन्स एनी हाउ थियण वञनि पिया, पर हीअ जेकी सूरत हाल आहे वॾा सवाल उथारे पई। तव्हांजो छा ख़्यालु आहे इमदाद साहब, त अमुन सां इलेक्शन थी वेंदी? ही गैर मामूली सूरत हाल न है, ज़ाहिर आहे जंहिं तक में अमन अमान जी सूरत हाल ख़राब आहे, जिथे हमला थियनि पिया, ये बलूचिस्तान में ॾिसूं कुछ हंधनि ते हमला थिया आहिनि। इन क़िस्म जी सूरत हाल पाकिस्तान हुजे या इंडिया हुजे, असांजे मुल्कनि में इन क़िस्म जी सूरत हाल चूंडुनि दौरान थींदी आहे। पर जेका सुठी ॻाल्हि आहे लैला उहा इहा आहे त कल कोर कमांडर कॉन्फ्रेंस थी, अॼु इलेक्शन कमीशन जो इजलास थियो, ऐं उन में कोर कमांडर कॉन्फ्रेंस में बाज़ाब्ता हिकु प्रेस रिलीज़ जेका जारी कई हुई, उन में चूंडुनि जे हवाले सां 2 नुक़्ता शामिल हुया, जिनमें चयो वियो त चूंडुनि लाइ हर क़िस्म जी जेका इलेक्शन कमीशन खे रिक्वायर्ड जेका ताउन हूंदो, सिक्योरिटी हूंदी, उहा फराहम कई वेंदी, ऐं कंहिंखे बि सियासी सरगर्मीअ जे नाले ते कंहिंखे बि इंतशार, शरपसंदी या अमन अमान जी सूरत हाल पैदा करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी, ऐं चूंडूं जेके आहिनि बर वक़्तु थींदियूं। इहो चीफ इलेक्शन कमिश्नर कल बि चयो हुयो। अॼु जेका मीटिंग थी आहे जंहिंमें ख़ासि तौर ते KPK बलूचिस्तान जी एडमिनिस्ट्रेशन, उतां जी पुलिस, उतां जी जेका पंहिंजो सूबाई निगरान हुकूमत आहे ऐं निगरान वज़ीर दाख़िला मरकज़ी, उहे उन में शरीक थिया ऐं उन्हनि में सॼियूं जेके इलेक्शन लाइ जेके रिक्वायर्ड जेका अमन जी सूरत हाल, यानी तव्हां चओ था त असांजा इदारा मुंहुं ॾियण जे लाइ अहिड़े क़िस्म जी सूरत हाल खे बाक़ाइदा तयार आहिनि? बिल्कुलु तयार आहिनि, ऐं इहो बहानो जेका सुठी ॻाल्हि आहे न, उहा इहा ॻाल्हि आहे त इन अमन अमान जी सूरत हाल खे बहानो इदारा न पिया बणाइनि। अदरवाइज़ बहानो छाकाणि त चूंडूं रोकराइण जी ख़्वाहिश त घणनि जे दिलनि में हुई न, सो बहानो कंहिं बि वक़्तु, चाहे उहे फ़ौज जो इदारो हुजे, चाहे इलेक्शन कमीशन हुजे, या पोइ चाहे निगरान हुकूमत जा ज़िम्मेदार हुजनि, उन्हनि खे बहानो न आहे बणायो। इहा सुठी ॻाल्हि आहे। चूंडूं वक़्तु थी वेंदियूं त पोइ समूरियूं शयूं जेके आहिनि, अमन अमान, मईशत, सियासी इस्तेहकाम, इहे पोइ समूर आहिस्ता आहिस्ता उनखे चूंडियल हुकूमत जेका एड्रेस कंदी। निगरान हुकूमत जे वस में इहे शयूं न आहिनि। जेतिरो देरि निगरान हुकूमत रहंदी ओतिरो देरि अमन अमान जी सूरत हाल बिगड़ंदी। ठीक है। अच्छा मोहसिन साहब, तव्हांजो छा ख़्यालु आहे त हिकु तरफ़ एतिरो सेंसिटिव वक़्तु हले पियो, ॿिए तरफ़ KP जे पासे ते थधि बि तमामु घणी आहे, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कुझु सियासतदान इहो बि चवंदा रहिया त थधि जे करे या कुझु दहशतगर्दी जे वाक़िअनि जे करे मुलतवी थियणु घुरिजनि, त हाणे ही वाक़िआ केतिरो अलार्मिंग तव्हांखे नज़र अचनि पिया ऐं इदारा मुंहुं ॾींदे तव्हांखे कीअं नज़र अचनि पिया? ॾिसो अलार्मिंग छा सूरत हाल आहे, जो अलार्मिंग इहे ज़रूरु दहशतगर्दी जा वाक़िआ हमेशह अलार्मिंग ई हूंदा आहिनि, कहिड़े बि मौक़े ते हुजनि। पर इशून में इहो आहे त इन्हनि जी नौयत छा आहे, ये किथां थियनि पिया। जेका हाणे ही MNA उम्मीदवार जो क़त्ल थियो आहे बाजोड़ में, त
त बाजोड़ में हुनजो तमामु वॾो जनाज़ो में माण्हुनि शिरकत कई, तमामु घणे अंग में माण्हुनि उते शिरकत कई आहे ऐं सोशल मीडिया ते जेके शयूं हलनि पियूं ऐं ख़ुदि जेके हुनजी पार्टी जा माण्हू आहिनि कुझु हलाइनि पिया त उनजे ख़िलाफ़ु ट्रोलिंग कई वई हुई ख़ुदि PTI जे माण्हुनि ऐं हुन जा कुझु स्टेटमेंट आहिनि। हिकिड़ी मक़सदु मुंझल सूरत हाल आहे, हिन जे पोयां केरु थी सघे थो दहशतगर्दनि जो अहिड़ी सूरत हाल जो वरी दहशतगर्द फ़ाइदो बि वठंदा आहिनि। जेकॾहिं किथे अहिड़ी सूरत हाल थिए पई त उनखे अलावा मूं कुझु सोशल मीडिया ते अहिड़ियूं शयूं बि ॾिठूं, ज़ाहिर आहे सोशल मीडिया ते तस्दीक नथी करे सघिजे, पर कुझु अहिड़ियूं शयूं बि हलियूं आहिनि जंहिंमें कुझु अहिड़नि माण्हुनि खे पॉइंट आउट करे सर्कल्स में कुझु फ़ोटोज़ में ॾेखारे वियो आहे जेके उन मक़तूल सां गॾु वेठल आहिनि ऐं चयो पियो वञे त इन ते इल्ज़ाम पियो वञे त इहे माण्हू इन्वॉल्व आहिनि इन क़तल में। त इन जो मक़सदु इहो छो त उहे पंहिंजे ई हुजरे जा माण्हू आहिनि, पंहिंजे उन जा माण्हू आहिनि जेके हिन क़तल मुलविस हुआ, उनखे छो मारणु चाहींदा हुआ, छा उनखे धमकियूं मिली रहियूं हुयूं, इहे सभु सवाल आहिनि जेके जो इन्हनि इलाइक़नि में ज़ाती दुश्मनियूं हिक ॿिए खे मारणु आम ॻाल्हि आहे। उहे हथियार सभिनी वटि हूंदा आहिनि, पर ये वक्त तमाम सेंसिटिव है ना मौसम साहब, इहो हाणे छो मारण वारो त न सोचींदो रखण घुर्जे त मतलब एतरे ॿियो सियासी कारकुन आहिनि पंहिंजी कैंपेन्स हलाइनि पिया ऐं पोइ अहिड़े माहौल में उन्हनि उहे क़तल थी वञनि त या त स्टेट ते बि वॾो सवाल उथे पियो न। उन पहिरीं ॻाल्हि इहा त हिकिड़ी ॻाल्हि त सम्झी वठो त जेके ॿिया जेके मुख़ालिफ़ उम्मीदवार आहिनि इन NA8 ते उहे त इन्वॉल्व इन करे नथा थी सघनि। मुंहिंजी जेकी राय आहे पंहिंजी त उन्हनि खे ख़बर आहे त हिननि खे मारण सां उहो इलेक्शन मुलतवी थी वेंदी, त को फ़ाइदो न आहे उन खां मारण, त उहो हाणे उन्हनि जी इलेक्शन मुलतवी थी वई ऐं जेका सूबाई असेंबली सीट आहे उन ते बि मुलतवी थी वई आहे। तंहिंजे करे हिन जो जेको क़तल आहे हुनजी इन्वेस्टिगेशन इदारा कनि पिया ऐं सभु शयूं साम्हूं थी अचनि। जेकॾहिं कंहिं ज़िम्मेवारी क़बूल कई आहे त हिनखे बि ॾिसबो। बेसिकली थींदो छा आहे जेके हीअ इदारा जेके हीअ तंज़ीमूं दहशतगर्द तंज़ीमूं जेके ज़िम्मेवारी क़बूल कंदियूं आहिनि थींदो इहो रहियो आहे। असांखे KP जा ई साफ़ी दोस्त ॿुधाईंदा रहिया आहिनि त किथे वाक़िया थी वेंदा हुआ। हिकिड़े ॾींहुं असांखे हिकिड़े दोस्त ॿुधायो, मां वाक़ियो तव्हांखे मज़े जो ॿुधायां थो, त उन हिकिड़ो वाक़ियो थी वियो त उन फ़ोन कई उनजे जेके दहशतगर्द तंज़ीम आहे उनजे तर्जुमान खे ऐं उहो रेडिली अवेलेबल हूंदो फ़ोन ते, त उनखे फ़ोन कई उनजो भई हिकिड़ो वाक़ियो थी वियो आहे, तव्हांखे इन जे बारे में ख़बर आहे? चए छा थियो आहे? चए हुन में हीउ वाक़ियो थियो आहे ख़ुदकुशी जो? चए माण्हू घणा मूं आहिनि? चए 8 माण्हू मरी विया आहिनि। चए पोइ मुंहिंजो नालो वठी छॾियो, असांजो तंज़ीम जो नालो वठी छॾियो। त इहो मक़सदु KP जा असांजा दोस्त साफ़िया ॿिया ईअं ॿुधाईंदा हुआ असांखे त वाक़िए जी नोयत खे ॾिसंदे इहे ज़िम्मेदारियूं पंहिंजूं क़बूल कंदा हुआ। हाणे बि मौसम साहब ईअं थो लॻे न हिकिड़ी क़िस्म जी न खशट जीअं असीं लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं उहा कई वञे पई। दस्ती बम हमला जीअं कोयटा जी ॻाल्हि करे वठूं त पीपल्स पार्टी जी चूंड ऑफिस ते दस्ती बम हमलो कयो वियो, त मतिलबु को न को या सिचुएशन क्रिएट करण जी इंटेंशनली डेलिबरेटली कोशिशि करे पियो त मतिलबु कुझु थी वञे ऐं इलेक्शन जो माहौल हेॾा होॾा थी वञे। क़ुवतनि खे रियासत इहो आहे ॾिसो पाकिस्तान जी स्टेबिलिटी त काफ़ी क़ुवतनि खे ॾुखी पवंदी। पाकिस्तान जी पॉलिटिकल ऐं मुआशी जेका स्टेबिलिटी आहे उहा काफ़ी जेके क़ुवतूं आहिनि बॉर्डर खां ॿाहिरि इवन बॉर्डर में अंदरि जेके कुझु तंज़ीमूं वेठल आहिनि ऐं उहे पेड तंज़ीमूं आहिनि त उन्हनि खे इहो ॾुखी ॻाल्हि लॻंदी त पाकिस्तान में स्टेबिलिटी हुजे। त बलूचिस्तान जी स्टेबिलिटी जेका आहे उहा त तमामु ज़रूरी आहे। बलूचिस्तान जो माण्हू जेको बलोच आहे उहो बि चाहे थो, आम पढ़ियल लिखियल माण्हू ग़रीब माण्हू उहो बि चाहे थो भई स्टेबिलिटी हुजे त को कारोबार थिए, को ज़िंदगी अॻियां हले। पर अहिड़े क़िस्म जूं शयूं अहिड़े क़िस्म जा वाक़िया ख़लल विझनि था न सिर्फ़ु अमन में पर ओवरऑल पॉलिटिकल प्रोसेस खे विझनि था। पर इहो ॻाल्हि बलूचिस्तान जे सभिनी दोस्तनि खे बि सम्झणु घुरिजे त इन्हनि मसइलनि जो हल हर सूरत में पॉलिटिकल आहे। ठीकु आहे, को हुननि खे तकलीफ़ूं बि आयूं आहिनि, हुननि जा माण्हू बि गुम थिया आहिनि ऐं बिल्कुलु जाइज़ नाजाइज़ माण्हू बि गुम थियल आहिनि। पर आख़िर में छा थियणो आहे? दुनिया में कई वॾियूं वॾियूं कैंपेन्स हलियूं आहिनि, वाक़िया थिया आहिनि, जंगूं लॻियूं आहिनि जंहिंमें हज़ारे माण्हू मारिया विया आहिनि, पर आख़िर में ॻाल्हि ॿोल सां ई रस्ता निकिरंदा आहिनि। हाणे ही 8 फरवरी वारी जेकी पंहिंजो चूंडूं थियण वञनि पई मौसम साहब, तव्हांखे पुर अमन बाक़ाइदा थींदे नज़र अचनि पयूं? ही पंहिंजो हिननि वाक़िअनि सां स्टेट तव्हां सम्झो पिया त आराम सां मुंहुं ॾेई वठंदी, पर जेकी इलेक्शन्स थियण वञनि पिया उहे पुर अमन ई थींदा? बिल्कुलु इलेक्शन थी वेंदियूं। पुर अमन केतिरो रहनि थियो इहो अञा सुवालु आहे। नंढा नंढा वाक़िया इहे तव्हांखे नज़र ईंदा, इहे बिल्कुलु थींदा, मुख़्तलिफ़ पॉकेट्स में इहे वाक़िया थींदा। ऐं असांजी फ़ौज असांजी पुलिस हिकु ॾींहं लाइ डिप्यूट कई वई आहे। लखनि जी तादाद में असांजा जवान जेके आहिनि फ़ौज जा ऐं पुलिस जा ऐं ॿिया पैरामिलिट्री फोर्सिस जा उहे डिप्यूट कया विया आहिनि। उमेदु आहे त अहिड़े क़िस्म जूं सूरत हाल खे क़ाबू कयो वञे उनमें, छाकाणि त इहा सेफ्टी हिकिड़े ॾींहं जी ड्यूटी आहे बेसिकली। इलेक्शन जी राति खां वठी ऐं इलेक्शन जे रिज़ल्ट अनाउंसमेंट थियण ताईं इहा जेका तक़रीबन 48 कलाक जी ड्यूटी आहे इहो हिकिड़ो क्रिटिकल फेज़ आहे। ऐं बाक़ी 6 ॾींहं बचिया आहिनि, 6 ॾींहं बचिया आहिनि ऐं सिर्फ़ु 6 ॾींहं बचिया आहिनि ऐं चंद कलाक आहिनि। ऐं इन्हनि कलाकनि में मां त पहिरीं ॾींहं खां चवां पियो कलाक तमामु अहम आहे, इन में को वॾा वाक़िया न थियनि। ऐं इलेक्शन ॾींहं वारो प्रोसेस ख़ैर सां गुज़रे। जंहिं तव्हां चयो पुरअमन थींदियूं, पुरअमन मुंहिंजे ख़्याल में नथो चई सघिजे हींअर त को पुरअमन असां वसूख़ सां चऊं त इहे चूंडुनि जो अमल जेको आहे पुरअमन थी वेंदो। प्रॉब्लम ज़रूरु थींदा, पॉकेट्स में वाक़िया थींदा
अल्लाह ख़ैर करे को बि इंसानी जान ज़ाया न थिए सही। पर मूंखे काफ़ी नुक़सान नज़र अचे पियो हुननि में। ओके इमदाद साहब तव्हांजो छा ख़्यालु आहे ख़ासि करे केपी ऐं पंजाब जहिड़नि सूबनि जी जॾहिं असीं ॻाल्हि कयूं था त उते हिन वक़्तु थधि बि तमामु घणी आहे त छा अहिड़े क़िस्म जा फैक्टर्स रंडक बणिजण जो सबबु बणिजी सघनि था जंहिं छो त ही पंहिंजो इंटरनेट ऐं मोबाइल सर्विस बि बंदि करण जूं कुझु तजवीज़ूं ॾिनियूं वञनि पियूं त इन समूरी सूरत हाल खे तव्हां कीअं ॾिसो पिया जेके तजवीज़ूं ॾिनियूं वञनि पियूं? ॾिसो जेका थधि जी ॻाल्हि आहे त उहा को 2 या 3 टकनि ते असर विझी सघे थी। नॉर्मल थधिकार आहे उहा त रहंदी आहे पंजाब सॼे में। खैबर पख्तूनख्वा जा उहे इलाइक़ा जिते बर्फ़बारी थींदी या पंजाब जो जेको ख़ासि मरी वारो हिसो आहे उते जेकॾहिं सूरत हाल अहिड़ी थी वई जो बर्फ़बारी शदीद हुजे उते माण्हू मूव न करे सघनि वोटनि लाइ त उते बि मूं इलेक्शन कमीशन सां इन मामले ते काफ़ी ब्रीफिंग वरिती आहे पंहिंजे सोर्सिस खां मुसलसल। उनजो ख़्यालु आहे त समूरा तक बि न कुझु तकनि जा कुझु पोलिंग स्टेशन डिस्टर्ब थी सघनि थियूं उहे पोलिंग स्टेशन ते जेको इलेक्शन ॿीहर कराए सघजनि था। सो थधि जे करे मौसम जे करे को ख़ासि फ़र्क़ु न पवंदो। ऐं जेको मां पहिरियों मौसम साहब खां सवाल कयो अमन वारो उहो इम्पोर्टेंट शइ आहे ऐं उहा बि केपी के पंजाब लाइ केपी के ऐं बलोचिस्तान लाइ। पंजाब में नॉर्मली मूंखे नथो लॻे त का अमन जी सूरत हाल ख़राब थींदी या सिंध में यानी केपी न तव्हांखे सेंसिटिव नज़र अचे पियो इन हवाले सां? केपी सेंसिटिव आहे ऐं पंहिंजो बलोचिस्तान सेंसिटिव आहे। पंजाब में जेकॾहिं पीटीआई जो वोटर निकिरी अचे थो ऐं जेको हिकिड़ो मनसूबो आहे पीटीआई जो त उन ॾींहुं निकिरी रोडनि ते अचिणो आहे। उन ॾींहं लाइ पंहिंजूं एनर्जीज़ बचाए रखणियूं आहिनि। रोडनि ते अचिणो आहे ऐं वोट विझणा आहिनि। जेकॾहिं नज़र अचे थो त उन्हनि जो वोटर नाहे निकितो त पोइ नेगेटिव वोटिंग करणी आहे, 2-2 टे टपा हणणा आहिनि, सूरत हाल ख़राब करणी आहे। जेकॾहिं इन क़िस्म जी का सूरत हाल पीटीआई जे वोटर्स या पीटीआई जे वर्कर्स करण जी कोशिशि कई त पोइ थोड़ी सियासी बदमज़गी ज़रूर थींदी पर अमन जी सूरत हाल पंजाब में ख़राब थींदी नथो ॾिसां। किथे किथे शायदि बदकिस्मती सां थी वञे ॿी ॻाल्हि आहे। हा केपी के ते ऐं बलोचिस्तान ते इदारनि जी नज़र आहे। ख़ासि तौर ते केपी के लाइ चयो पियो वञे उते जेको आहे पीटीआई खे ॿिए हंधि सपोर्ट बि आहे। इशारनि किनारनि में ॻाल्हियूं कयूं बि जिन्हनि खे महिमान करे वापसि आंदो वियो। सो उनजे करे केपी के ते वॾो फोकस आहे असांजे इदारनि जो। त उहो एलिमेंट जेको आहे जिन खे आंदो आणे ॿीहर हिते आबाद कयो उहो एलिमेंट किथे पीटीआई खे सपोर्ट ॾियण लाइ ॿाहिरि न निकिरी अचे किथे अमन जी सूरत हाल क्रिएट न करे। अदरवाइज़ चूंडूं जेके आहिनि 2 वॾनि सूबनि में नॉर्मल हूंदियूं। हा पर आउं सदाईं चवंदो रहियो आहियां त आम चूंडूं आहिनि पर आम न आहिनि। पर आम न आहे। इंटरेस्टिंग आम चूंडूं आहिनि पर आम न आहिनि। नाज़रीन त हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं ऐं ब्रेक खां पोइ साइफर केस ते तफ़सीली डिस्कशन कंदासीं जेको हुनजो तफ़सीली फ़ैसिलो आयो आहे। हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ हाज़िर थियूं था। वेलकम बैक नाज़रीन। जिते सिक्योरिटी ख़दशनि ते वॾा सवाल उथनि पिया त ॿिए तरफ़ साइफर केस जो तफ़सीली फ़ैसिलो साम्हूं अची वियो आहे। हाणे हिन में सवाल कुझु ईअं उथे पियो त हीअ जेकी सज़ा आई आहे साइफर केस में 10 सालनि जी ऐं तोशाखाना केस में 14 सालनि जी बानी पीटीआई खे त ही यानी ॿिन्ही जो नंबर प्लस कयूं त ही त सज़ा जाम वधी वञे थी। त यानी मजमूई तौर ते ई पंहिंजो ही 24-25 साल गुज़ारींदा जेल में बानी पीटीआई। इहो असां सवाल जेको आहे पंहिंजे पैनलिस्ट चालू रखंदासीं। ऐं ॿिए तरफ़ इहो बि सवाल उथारियो वञे पियो त पंहिंजो जेकी बानी पीटीआई जी घरवारी आहे बुशरा बीबी उहा तोशाखाना केस में कीअं इन्वॉल्व थी आहे उनखे मतिलबु सज़ा छो आई आहे इन ते बि थोरो सो डिस्कशन कंदासीं। मोहसिन साहब तव्हांजी तरफ़ आऊं चाहियां थी त ही त पोइ सज़ा जेकॾहिं प्लस कयूं था त ही नंबर त ॾाढो वधी वञे पियो त छा इहा ॻाल्हि हिन वक़्त ताईं क्लियर आहे त इहा गॾियल सज़ा ई वेंदी? हिन जो मुख़्तलिफ़ मूंखे कानूनी मामलनि हिन स्पेसिफिक कानूनी मामले ते एॾी ॼाण न आहे त इहो को अलॻि अलॻि हिन खे काउंट कयो वेंदो आहे त हिकिड़ी सज़ा काउंट थींदी आहे। त पॉसिबल इहा त वकील साहब हिन ते काउंट करे पर हिन जो बेसिकली केतिरे साल सज़ा काटींदो केतिरे न काटींदो इहो अहम न आहे हिन वक़्तु। अहम इहो आहे त इहो सज़ा मिली आहे। अञा ॿियनि खे अञा त अञा 2 केस पोयां ॿिया पिया आहिनि जंहिंमें हिकिड़ो मेजर केस आहे उन में 9 मई वारो मेजर केस आहे उन में सज़ा अचणी आहे या उन ते जेको फ़ैसिलो थियणो आहे। उन खां पोइ जेको पाउंड जो केस आहे 190 मिलियन पाउंड जो केस आहे अलकादर ट्रस्ट वारो उनमें सज़ा अचणी आहे। तो इहे अञा केस जे पोयां रहनि त इन्हनि जी का अहमियत न आहे त केतिरा साल सज़ा मिलंदी ऐं 5 साल मिले 8 मिले टोटल केतिरा थींदा ऐं सभिनि खे मिलायूं त पार्टी जो बानी आहे त उनखे केतिरा साल सज़ा पार्टी जो बानी कहिड़े कानून लिखियल आहे पार्टी जे बानी खे सज़ा नथी मिली अची सघे थी पर डोंट यू थिंक इट्स हिकिड़ो नंबर ते त असीं ॻाल्हि करे सघूं था न त नंबर जेको आहे मां चवां पियो हुनजो का अहमियत ई न आहे न 5 साल मिले या सभिनी गॾाए 50 साल मिले इनजी बेसिकली अहमियत न आहे। अहमियत आहे हुनखे सज़ा मिली आहे ऐं हू
हिकिड़ो सज़ा याफ़्ता हाणे कैदी 804 नंबर आहे जो नक़दा कोका आहे नक़दे कोके खे फ़िलहाल सज़ा मिलियल आहे। असल ॻाल्हि इहा आहे त ॾिसो हिकिड़ी हिन में अहम ॻाल्हि आहे त ॾिसो कीअं हिननि जेके एलीट आहे हिन मुल्क जी रूलिंग एलीट उन्हनि में कीअं डिफरेंशिएट कयो वेंदो आहे। माना जेका हुनजी अॻूणी वाइफ आहे जेका अॻूणे वज़ीर आज़म जी, बाक़ी जेके सियासी कारकुन आहिनि उहे सभिनी खे जेलनि में वाड़ियो वियो आहे। सॼे पाकिस्तान जेको औरत मां ॻाल्हि पियो कयां, लाहौर में जेके गिरफ़्तार थियूं, पिंडी में जेके गिरफ़्तार थियूं, उन्हनि खे आम क़ैदियुनि जा औरतुनि जे क़ैदियुनि में उन्हनि खे क़ैद में वाड़ियो वियो आहे ऐं उते आहिनि। हाणे अॻूणे वज़ीर आज़म जेका रूलिंग एलीट आहे उनखे बनी गाला जे एॾे पुरफ़ज़ा मक़ाम ते उन्हनि खे हाउस अरेस्ट करे सज़ा उते हू काटींदियूं। सो इहो हिन मुल्क में ॾिसो कहिड़ा डबल स्टैंडर्ड्स आहिनि। सभिनी जे लाइ तव्हां साॻा साॻी रखो, चाहे वर्कर हुजे चाहे मथे, जेकॾहिं हुननि कानून खे टोड़ियो आहे, जेकॾहिं हुननि आइन खे टोड़ियो आहे, जेकॾहिं हुननि का ख़िलाफ़ वर्जी कई आहे, को ॾोह कयो आहे ऐं हू साबित थियो आहे, सभिनी खे सज़ा साॻी ॾियो, साॻी जेल हुजे, हर हंधि साॻियो रॉयल ट्रीटमेंट प्रॉब्लम आहे हिते मिले थो। हिते त कानून में बि आहे त जेकॾहिं अॻूणो प्राइम मिनिस्टर हूंदो त हुनखे पंहिंजो जेल में जेका देसी मुर्गी आहे उनजो सूप मिलंदो, उनजो मटन मिलंदो हफ़्ते में 3 भेरा ऐं ॿियूं शयूं मिलंदियूं। हुननि खे त रॉयल ट्रीटमेंट आहे, कंहिंखे मिलंदो आहे। सिंध जा कैदी थोरी आहिनि जो हुननि खे आम तरह रखियो वञे। त हिननि खे त ही असांजे माई बाप सूबे जा हुक्मरान आहिनि, उन्हनि खे रॉयल ट्रीटमेंट त मिलणो आहे। सही। इमरान साहब, तव्हांजो छा ख़्यालु आहे जेको बुशरा बीबी, पहिरियों त हिन ते इहो सवाल पंहिंजो कयो वञे पियो त बुशरा बीबी जेको आहे तोशाखाना केस में उनजी घरवारी खे सज़ा जेको आहे छो आई आहे, उहा कीअं इन्वॉल्वड आहे? ख़ैर हिन ते मुख़्तलिफ़ जवाब बि ॾिना वञनि पिया ऐं पर हीअ जेको बनी गाला में सज़ा काटण वारी ॻाल्हि आहे हिन ते तनक़ीद बि थिए पई। तव्हांजो छा ख़्यालु आहे हिन बाबति? जाइज़ तनक़ीद आहे ऐं सज़ा जे बारे में बि कुझु कॉमेंट करे वठो। पहिरियों जेकर मूंखे इजाज़त ॾियो त जेका सज़ा वारी मामलो आहे मां हुनते सज़ा जेका आहे उहा जेकॾहिं जज साहब पंहिंजे फ़ैसिले में लिखियो जेका पोयां सज़ा आई आहे तोशाखाना वारी, जेकॾहिं उन्हनि पंहिंजे फ़ैसिले में लिखी छॾियो त ही समूरी सज़ा साइफर वारी ऐं तोशाखाना वारी बैक वक़्तु हलंदी, यानी 10 साल हुआ ऐं 14 साल ही, त 14 साल मुकमल थींदा, हू 10 साल पंहिंजे वक़्त ते पूरा थी वेंदा, अॻियां 4 साल ॿिया ईंदा, 2 सज़ाऊं थी वेंदियूं मुकमल। पर जेकॾहिं जज साहब फ़ैसिले में लिखियो त न पहिरीं हू सज़ा काटे उन खां पोइ ॿी सज़ा शुरू थींदी, त पोइ 2 सज़ाऊं जेके आहिनि यानी 24 साल, पर 24 साल न आहिनि। जेको 14 साल आहे पंहिंजो तोशाखाना में हिकिड़ी सज़ा तोशाखाना वारी, ऐं जेको साइफर वारी सज़ा आहे उहो मजमूई तौर ते मिलाए मुख़्तलिफ़ हुनमें उहा 24 साल सज़ा आहे बानी पीटीआई जी, ऐं 20 साल सज़ा ठहे थी शामून कुरैशी साहब जी। जेकॾहिं उन्हनि में बि जेको साइफर वारो जेको फ़ैसिलो आहे उन में बि जेकॾहिं इहो लिखियो वियो त हर ॾोह जी सज़ा अलॻि अलॻि काटी वेंदी, त पोइ उहे अलॻि 24 साल थींदा। त मजमूई तौर ते जेकॾहिं ॾिसजे त कुझु 34 साल सज़ा थिए थी। पर हाणे इहो जजनि जे फ़ैसिले में वज़ाहत कंदा आहिनि जज इन मामले में। मुंहिंजे हिन ते कुझु जज साहिब आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि थी आहे, रिटायर्ड जज आहिनि, उन्हनि ॿुधायो त जज लिखंदो आहे फ़ैसिले में त कंकरेंट और कंसेक्टिव, जेकॾहिं कंकरेंट आहे त पोइ बैक वक़्तु सज़ा हूंदी, पोइ जेका मैक्सिमम सज़ा आहे उहा ख़तम थी वई, उन खां पोइ ॿियूं सज़ाऊं उन सां गॾु ख़तम थी वियूं। मामलो इहो आहे। ॿियो जेको बुशरा बीबी वारो मामलो आहे, हाणे बुशरा बीबी जो जेको किरदारु हिन में आहे तोशाखाना जे मामले में, पर हाणे हैरत अंगेज़ ॻाल्हि इहा आहे त उन में जेको तोशाखाना जो बाक़ी जेको अमलो हिन सां मिलियल आहे, चाहे उहो प्राइम मिनिस्टर जो मिलिट्री सेक्रेटरी आहे या उते प्रिंसिपल सेक्रेटरी आहे पंहिंजो वज़ीर आज़म जो, या तोशाखाने जो पूरो हिकिड़ो नेटवर्क आहे उते वज़ीर आज़म ऑफिस में, उनमें वॾा वॾा ऑफिसर उते मुक़रर आहिनि, तैनात हूंदा आहिनि, उन्हनि मां कंहिंखे कुझु ई न आहे चयो। सो उनजे करे इहो सवाल उथे थो त बुशरा बीबी त पंहिंजो ऑफिस होल्डर न आहे, पब्लिक ऑफिस होल्डर, उनखे सज़ा छो आई आहे? सो हाणे ऑडियो ज़रूरु आहे उनजी नामुला असां भई मिलिट्री सेक्रेटरी असांखे तोहफ़ा मोकिलियो, तस्वीरूं वठो ठाही। सो हुननि तोहफ़ा सिर्फ़ु उहे तोहफ़ा न जेके हुननि खे मिलिया हुया, बल्कि तोशाखाना में जेके पुराणा पियल तोहफ़ा हुया हिननि खां अॻु में वारनि खे या जेके उन दौर में ॿियनि खे मिलिया त उन्हनि जमा कराया पे, उहे बि घुराए उन मां सिलेक्ट करे तोहफ़ा हिननि खणी गाइब करे छॾिया। सो बुशरा बीबी जो ॾोह आहे, पर हाणे इहो सवाल पंहिंजी जॻह ते कानूनदान बि उथारनि पिया ऐं आम माण्हू बि उथारे पियो त बुशरा बीबी ऑफिस होल्डर न हुई, उहो त इमरान ख़ान वज़ीर आज़म जे करे पई, ऐं ॿियो उनजी उते सहूलियतकारी जेके सरकारी ऑफिसर कनि पिया, चाहे वज़ीर आज़म ऑफिस जा हुजनि चाहे तोशाखाना जा, उनजे ख़िलाफ़ कार्रवाई छो कोन थी आहे? इहो वॾो जेको आहे सवाल आहे मामले में। ठीकु आहे। बनी गाला में सज़ा काटींदियूं, उन ते बि वरी तनक़ीद थिए पई इमदाद साहब। इहो त अजीब आहे न, ॾिसो न हाणे डॉक्टर यास्मीन राशिद हिकिड़ी इंतहाई क़ाबिल एहतराम पंहिंजो ख़ातून आहे, औरत आहे,
उन्हनि जी वॾी ख़िदमत आहे, सर्विस आहे। हू डॉक्टर आहिनि ऐं उन्हनि वॾे पैमाने ते चैरिटी डॉक्टर कंदियूं आहिनि। उन्हनि जेका क्लिनिक ते तव्हां जेको वञे हुनखां पुछो तव्हां फीस भरे सघो था न, जेको न भरे सघंदो हुनखे फ्री में हुनजो इलाज कंदियूं रहियूं आहिनि। डॉक्टर यास्मीन राशिद जेल काटे पई ऐं पंहिंजो बुशरा बीबी खे मोकिलियो वियो आहे पंहिंजो बनी गाला में। ऐं ख़बर त इहा आहे न त इमरान ख़ान चवंदो आहे बुशरा बीबी खे माफ़ कयो, ऐं सॼो ॾोह पंहिंजे सिर खणा थो त इहो मूं कयो जेको कुझु कयो तोशा ख़ान जो। त इहो साॻियो कमु, इहा साॻी जेका आहे उहो पंहिंजो दरियादिली इमरान ख़ान साहिबु डॉक्टर यास्मीन राशिद लाइ, सनम जावेद लाइ या ख़दीजा शाह लाइ या ॿियनि लाइ छो न ॾेखारी? पंहिंजे घर जे हुते मामिलो आहे तुम चयो मां सॼो इल्ज़ाम पंहिंजे सिर खणा थो, बुशरा बीबी खे सज़ा न ॾियो। सो इहो फ़र्क़ु इहा बि ॻाल्हि तव्हां सम्झो पिया त क्वेश्चनेबल आहे। ठीकु आहे, फ़र्क़ु आहे, यानी ॿियनि औरतुनि सां बि साॻी ट्रीटमेंट कई इमरान ख़ान जे तरफ़ां बि आहे जेको बदिल करे पियो पीटीआई कारकुननि खे इमरान ख़ान ॾांहुं। इहो वॾो ख़तरनाक क़िस्म जो जेको आहे उहो इमरान ख़ान ते इम्पैक्ट पवंदो हिनजो। सही। अच्छा, ही वेंदे वेंदे हाणे हिकिड़ो ॿियो बि टॉपिक तव्हां ॿिन्ही जे आॾो रखंदसि ब्रेक खां वञण खां अॻु, त ही निगरान हुकूमत मौसम सां वेंदे वेंदे पेट्रोल जो बम पंहिंजो किराए छॾियो। ॿीहर ₹13.5 तक़रीबन हुननि इज़ाफ़ो करे छॾियो आहे ऐं अवाम जेका थोरो घणो ख़ुशि थिए पई त हाणे निगरान हुकूमत चलो आहे, जहिड़े हिसाब सां हू वक़्तनि ब वक़्तनि घटाईंदी रही पेट्रोल, हाणे ओचितो ई ₹13.5 वधाए छॾियो। त पोइ छा हिन मां ईअं एक्सपेक्ट कबो त जेका आम चूंडनि खां पोइ हुकूमत ठहंदी उहा अञा ॿीहर टीहर ते पेट्रोल वधाईंदी? पहिरीं ॻाल्हि त लैला को 8 तारीख़ इलेक्शन थियण खां पोइ जेका बि पार्टी हुकूमत ठाहींदी उहा 9 तारीख़ हलफ़ न खणंदी या 8 तारीख़ राति जो 12 खां हलफ़ न खणंदी। उनखां पोइ 15 तारीख़ ते हिकिड़ो ॿियो पेट्रोल पंप किरंदो ऐं पॉसिबिलिटी आहे त फेबरवरी जो सॼो महीनो लॻी वञे हुकूमत साज़ी में ऐं हलफ़ खणण में ऐं प्राइम मिनिस्टर जे हलफ़ खणण में। टाइम हिकिड़ो प्रोसेस आहे न, ईअं न थींदो। ऑफिशियल नोटिफिकेशन निकिरंदो आहे, नोटिफिकेशन उहो वेंदो आहे असेंबली खे, असेंबली सभिनी मेंबर्स खे कॉल कंदी आहे और हुनजो हलफ़ थींदो आहे। हुन हलफ़ थियण खां पोइ स्पीकर जी चूंड थींदी आहे, पोइ डिप्टी स्पीकर जी चूंड थींदी आहे, पोइ प्राइम मिनिस्टर जी चूंड थींदी आहे। हिकिड़ो प्रोसेस आहे। पार्टियूं ईंदियूं, ॻाल्हि ॿोल थींदियूं, प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट तरफ़ां दावत ॾिनी वेंदी भई हीअ हुकूमत ठाहे। इहो जाम वॾो झड़ो आहे, त इहो झड़ो अञा 10-15 ॾींहं हलंदो। त मां सम्झां थो अवाम अञा तयारु रहे। 15 तारीख़ हिकिड़ो ॿियो बि बम हिननि ते किरी सघे थो। 15 फरवरी जी 15 फरवरी जेका निगरान हुकूमत आहे इहा हाणे अहिड़े क़िस्म जा फैसला तव्हां सम्झो। विच में लॉलीपॉप छो ॾिनो वियो अवाम खे? इहो बसि फ़िलहाल माण्हुनि खे थधो करण लाइ शयूं कयूं वेंदियूं। ॿी ॻाल्हि हिन को ट्रांसपेरेंट न आहे। हीउ जेको बि डिटर्मिनेशन थिए थी बिजली ऐं फ्यूल जे अघनि जी, ही को प्रो पीपल को इदारा न आहिनि। रेगुलेटरी बॉडीज़ त हिकिड़ो असिस्ट कंदियूं आहिनि ब्यूरोक्रेसी जे सेटअप खे इस्लामाबाद में, ऐं उहे माइंड सेट जेको आहे उहो प्रो पीपल त न आहे। हुननि खे त परवाह ई कोन्हे त हुननि खे पेट्रोल वधे या घटे, हुननि जे लाइ त को मसइलो न आहे। आम माण्हू वीचारो बिज़नेस जे कम्युनिटी आहे, आम माण्हू आहे, वीचारो ॾकी वेंदो आहे त भई तव्हां पेट्रोल वधाए छॾियो आहे, तकलीफ़ अची वेंदो आहे। पर मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि कयां अहम, त हीअ जेका निगरान हुकूमत जे आख़िरी ॾींहं आहिनि, ख़ुदा करे 15-20 ॾींहं जेके बचा आहिनि हुननि जा नई हुकूमत अचण ताईं, ये कीअं बि करे गुज़रनि। अदरवाइज़ जेके फ़ैसिला कनि पिया ख़तरनाक फ़ैसिला करे सघंदा अञा थियनि पिया। सुभाणे हिकिड़ो ॿियो फ़ैसिलो अचण वारो आहे, उहो बि तव्हां ॾिसो, सिंध जे माण्हुनि खे वॾी तकलीफ़ में इहो ब्रेक खां पोइ असीं डिस्कस कंदासीं। तव्हां वरी हिकु ॿीहर अहम ॻाल्हि करे छॾी त कुझु ख़तरनाक फ़ैसिला वेंदे वेंदे इहा निगरान हुकूमत करे सघे थी, कहिड़ा कीअं, ऐं इहो वधीक तफ़सील असीं मौसम साहिब खां ॼाणींदासीं हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। असीं ॻाल्हि कयूं पिया त जिते महांगाई त हूअं ई अवाम जी चेल चिवी करे छॾी आहे, पर उते ही पेट्रोल में वाध जहिड़ा फ़ैसिला अञा ॾुखियाईनि में इज़ाफ़ो कंदा वरतनि था। पर वेंदे वेंदे ब्रेक खां अॻु में जॾहिं असीं वञूं पिया त मौसम साहिब हिकु ॻाल्हि कई त ही इलेक्शन थी वेंदा, उनखां पोइ नई हुकूमत फॉर्म थींदी त ठीकु आहे, हुन में टाइम लॻी वेंदो, पर हीअ जेके वेंदे वेंदे निगरान हुकूमत आहे इहा कुझु अञा सख़्तु फ़ैसिला वठण जूं तयारियूं करे। मौसम साहिब, त तव्हां ॾाढो वॾो ख़तरनाक इशारा ऐं ख़तरनाक ख़बरूं असां सां ऐं असांजे आवाम सां शेयर कयो पिया। थोरो इशारो ॾेई सघो पिया, थोरो डिटेल्स शेयर करे सघो पिया त कहिड़ा फ़ैसिला निगरान हुकूमत वेंदे वेंदे करणु वञे पई? जो ही कुझु अहिड़ा फ़ैसिला आहिनि जेके ईंदड़ जेके हुकूमतूं ईंदियूं, चाहे पीपल्स पार्टी जे या नून लीग जी, उहे अफोर्ड न करे सघंदियूं उहे फ़ैसिला करणु। उन लाइ ॾुखियो थी वेंदो, पॉलिटिकल प्रेशर हूंदो आहे, छाकाणि त अवामी हुकूमतूं हूंदियूं आहिनि ऐं इन्हनि खे अवाम खे जवाबदार हूंदियूं आहिनि कीअं न कंहिं तरीक़े सां। पर पोइ बि उहो पॉलिटिकल प्रेशर, पोइ माण्हुनि जो प्रेशर, अवामी प्रेशर जेको हूंदो आहे उहे पोइ सस्टेन न करे सघंदियूं आहिनि पोइ अहिड़े फ़ैसिला करण में। तंहिंजे करे उहा कोशिशि उन्हनि जी बि आहे जेके बि फ़ैसिला आहिनि उहे हीअ करे वञनि ऐं हुनखे पोइ ॾिसंदासीं अॻिते हली त उन्हनि फ़ैसिलनि ते असांखे कंटिन्यू करिणो आहे या न करिणो आहे। उन में कुझु फ़ैसिला सुभाणे कुझु अहम गॾिजाणियूं थियनि पियूं इस्लामाबाद में, ऐं हुन में
सिंध जे हवाले से कुझु ख़ासि तौर ते फ़ैसिला आहिनि जंहिंमें पाकिस्तान में नवां कैनाल खोटण जी ॻाल्हि थिए पई ऐं हुन में इहे तमामु हिकिड़ा कंट्रोवर्शियल क़िस्म जा फ़ैसिला हूंदा जेकॾहिं कया वञनि था ऐं हिननि ते डिस्कशन थिए थो ऐं उहो वापडा उन्हनि मसइलनि खे अॻिते खणी आयो आहे तंहिंजे करे वापडा जेको आहे पाणी जा फ़ैसिला ॾिसो पाणी जा जेके बि प्रोजेक्ट आहिनि कंट्रोवर्शियल आहिनि उहे उन्हनि खे CCI में खणी वञणु घुरिजनि उते डिस्कशन थिए उन खां अलावा ॿी ॻाल्हि हिकिड़ी वाज़े थी चुकी आहे त तव्हां अहिड़ा प्रोजेक्ट्स या अहिड़ी कानून साज़ी या अहिड़ा हुकुम नथा करे सघो जेके केयरटेकर सेटअप जे मैंडेट में थियूं अचनि हिननि काफ़ी केयरटेकर सेटअप जेके आहिनि अहिड़ा फ़ैसिला कया आहिनि CCI जे कल्ह इजलास थियो CCI जे इजलास में उन्हनि टाइट गैस पॉलिसी जो हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे त इहो ख़राबु न आहे हिन सां इन्वेस्टमेंट ईंदी टाइट गैस हिकिड़ी गैस हूंदी आहे जेका गैस साॻी आहे पर उनखे उन ते इन्वेस्टमेंट घणी ईंदी आहे ऐं उन गैस खे ॿाहिरि कढण में ख़र्च घणो अचे थो तंहिंजे करे उनखे इन्वेस्टमेंट खे हिननि खे आणण लाइ हिननि CCI कुझु फ़ैसिला कराया आहिनि ऐं गैस छाकाणि त सब्जेक्ट आहे कंकरेंट लिस्ट जो उनमें सूबनि जी राय खां सवाइ फ़ैसिला नथा करे सघूं तंहिंजे करे उहो फ़ैसिलो कल्ह CCI जी मीटिंग में वरितो वियो हाणे उहे कुझु फ़ैसिला अहिड़ा आहिनि जेके जिन में मसइला आहिनि ऐं उहे सूबनि जी मर्ज़ी खां सवाइ सिंध जी निगरान जेको सेटअप आहे असांजे वॾे वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाकर जी सरबराही में उन्हनि ॿिन्ही फ़ैसिलनि खे हुननि इनकार कयो ऐं हुननि खे रोकियो वियो आहे फ़ैसिलनि खे पर तंहिंजे बावजूद बि जेका फेडरल निगरान गवर्नमेंट आहे उहा बज़िद आहे हिन मामलनि ते पर मां हिकिड़ो क्रेडिट सिर्फ़ु ॾियां थो निगरान हुकूमत खे आर्मी चीफ खे बि इलेक्शन कमीशन खे ख़ासि तौर ते सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे इलेक्शन कराइण लाइ हुननि जी कमिटमेंट बि ज़बरदस्त आहे ऐं उहे इलेक्शन कराइण लाइ हिन डेट जे खतरनि बावजूदि इन्हनि ॾुखियाईनि बावजूदि इन्हनि पेचीदगियुनि बावजूदि इन्हनि रंडकनि रुकावटनि बावजूदि इलेक्शन खे अॻियां वठी हलनि था ऐं डेट ते कराइणु घुरनि था इहो हिकिड़ो वॾो चैलेंज आहे मां सम्झां थो वॾो चैलेंज हूंदो हिन कराईंदा पर ॿिए पासे हीअ जेके फ़ैसिला इंतिज़ामी ऐं डेवलपमेंट प्रोजेक्ट्स जे हवाले सां कुझु अहिड़ा कनि पिया जिन ते अॻियां हली वॾो मसइलो थींदो इहे एतिरो सवलो न आहे हिननि खे हिननि खां पासो करणु घुरिजे ॿिया काफ़ी एरिया आहिनि पंजाब मां खुली ॻाल्हि कयां थो पंजाब उहे फ़ैसिला कराइणु चाहे थो पाकिस्तान में निगरा सेटअप जे ज़रिए ऐं ज़ाहिर हुनजो वफ़ाक़ी जेको माइंड सेट आहे ब्यूरोक्रेसी जो उहो पंजाब जी ब्यूरोक्रेसी सां मैच करे थो तंहिंजे करे हू ॿई गॾिजी पंजाब जे फेवर में अहिड़ा फ़ैसिला करणु वञनि पिया अहिड़ा फ़ैसिला करणु चाहिनि था जंहिंसां सिंध ऐं बलोचिस्तान खे नुक़सानु थींदो फॉर श्योर इन करे इहे फ़ैसिला बजाए ही यूनिलैटरली करण जे हिननि खे कंसल्टेशन प्रोसेस में वञणु घुरिजे ऐं इलेक्टेड गवर्नमेंट जो अचे भले पोइ पंहिंजे हक़ में फ़ैसिला कराइनि पर इलेक्टेड डेमोक्रेटिक पार्लियामानी फॉर्म में उन्हनि खां फ़ैसिला कराइनि ऐं उहो ई फ़ैसिलो कनि छाकाणि उहो आवाम खे जवाबु हूंदो हिन में केरु जवाबु ॾींदो हीअ सभु हलिया वेंदा न पंहिंजे तकनि में आहिनि नौकिरियुनि खां हलिया वेंदा कंहिंखे ॻोल्हींदासीं कंहिंखे जवाबु इहो मां सम्झां थो इहो न थियणु घुरिजे ऐं हिन खां अवॉइड कनि सीरीज़ ॿुधाए छॾी जेका वेंदे वेंदे निगरां हुकूमत फ़ैसिला कंदी वञे पई इमदाद साहब छा तव्हां बि सम्झो पिया त वेंदे वेंदे निगरां हुकूमत कुझु सरप्राइज़िस ॾींदी वेंदी बिल्कुल जेके ॾुखिया फ़ैसिला जे मोहसिन साहब ॻाल्हि कई पे त उहा अवामी चूंडियल हुकूमत लाइ करणु तमामु वॾो मसइलो हूंदो आहे इन करे उनखे ग़ैर मक़बूल फ़ैसिला चयो वेंदो आहे निगरान कंहिंजे बि साम्हूं जवाबु ॾियणु आहिनि उहे आया आहिनि हलिया वेंदा उन्हनि जी का कॉन्स्टिट्यूएंसी कोन्हे उन्हनि खे वोट न आहे वठिणो अनवर काकर साहब असांजा दोस्त आहिनि उहे सेनेटर चूंडिजी आहिनि पर उहे पॉलिटिकली पंहिंजे कोन्हे जेको तक कोन्हे सो उन्हनि खे अवाम में वञी इहे जवाबु न आहे ॾियणो या एजाज़ गौहर साहब आहिनि जेके या वरी वज़ीर पंहिंजो ख़ारजा वज़ीर ख़ज़ाना जेके बि आहिनि इहे सभु इन्हनि जो सियासत सां अहिड़ो बराह रास्त तालुक़ु कोन्हे जिन जो तालुक़ु हो उहे हुकूमत छॾे हलिया विया जीअं भुट्टी साहब वज़ीर दाख़िला जेके हुया उहे हलिया विया सो हिननि खे ॾुखे में ॾुखिया एस्टेब्लिशमेंट जो फ़ैसिलो हुयो त जेके मुश्किल तरीन फ़ैसिला आहिनि उहे हिन हुकूमत खां कराइणा आहिनि इन जे करे जेका पोइ उन्हनि कानून साज़ी करे ॾेई छॾी त बाबा हीअ हुकूमत डे टू डे अफेयर्स खां सवाइ बि कुझु फ़ैसिला करे सघे थी सो हू सियासतदान खे ख़बर हुई त ॾुखिया फ़ैसिला कराइणा आहिनि थियणा आहिनि उहे बजाए हिन जो असां खां थियनि असां कयूं अची ऐं सुभाणे अवाम खे जवाबु ॾियणो पए सो निगराननि खे अख़्तियार ॾेई उन्हनि जो तव्हां इहे फ़ैसिला कयो उन खां पोइ अवाम में अची पीपुल्स पार्टी हुजे मुस्लिम लीग नून हुजे उहा अॼु चवंदी बाबा जेको कुझु हुयो निगरान हुकूमत करे वई आहे असां कोशिशि कंदासीं त हिनखे बहितर कयूं इन जे करे पेट्रोल जी क़ीमत बि वधी आहे बिजली जी क़ीमत वधाई वई आहे ऐं अॻियां ॿिया फ़ैसिला बि ठीकु अच्छा आख़िर में ॻाल्हि कंदासीं त जीअं चूंड मुहिम त ज़ोर व शोर सां हर पॉलिटिकल पार्टी जी हले पई ऐं जंहिंमें मेजरली पीपल्स पार्टी ऐं नून लीग तमामु घणो असांजे फ्रंट ते नज़र अचनि पिया ॿियूं पार्टीज़ त ख़ैर ॿियनि मसलनि में बि जाम फाथल नज़र अचनि पियूं अॼु ख़ुशदार में मोहसिन साहब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जॾहिं ख़िताब कनि पिया त हुननि मिसिंग पर्सन्स जी ॻाल्हि कई चयूं त ही
मसलो सेटल डाउन थियणु घुरिजे असां सम्झाईंदासीं ऐं ॿियो गॾोगॾु हू मज़ामत बि कई जेको बलोच प्रोटेस्टर्स ते इस्लामाबाद में केयरटेकर हुकूमत पारां कयो वियो त तव्हांखे कमिटेड लॻनि पिया बिलाल भुट्टो ज़रदारी साहब? जो इहा जेका ख़ुदि ॻाल्हि करणु खुशदार जहिड़े इलाइक़े में वञी बलूचिस्तान जे निज बलोच एरिया में वञी इहा ॻाल्हि करणु ऐं मिसिंग पर्सन सां चलो मुकमल तौरु न पर जुज़ी तौरु हुन सां गॾु बीहण त भई ग़लति आहे, माना घटि में घटि अमल ग़लति आहे ऐं हिन में जेके माण्हू इहो कनि पिया उन सां पाकिस्तान खे नुक़सानु थिए पियो। जी मां चवे त इहो मां सम्झो ग़लति आहे, पर ॿी ॻाल्हि इहा बि सुठी ॻाल्हि आहे जेकर मूंखे मां तव्हांखे ॿुधायां पियो जेकर पीपल्स पार्टी हिते हुजे हा हुकूमत में इस्लामाबाद में ऐं हीउ मारंग बलोच हुते अचे हा त पीपल्स पार्टी बिल्कुलु ॿिए तरीक़े सां डील करे हा, पंहिंजे मिनिस्टर्स मोकिलिनि हा, प्राइम मिनिस्टर बि पहुची वञे हा, छाकाणि उहो चवां पियो कि पॉलिटिकल गवर्नमेंट्स आहिनि, पॉलिटिकल गवर्नमेंट्स जेके आहिनि इन्हनि शयुनि खे फील कंदियूं आहिनि। निगरान हुकूमत में काकड़ साहब कहिड़ी मक़सदु हुनखे कहिड़ी परवाह आहे, हुनखे वञिणो आहे शायदि ॿाहिरि हलियो वञे। इमदाद साहब जो बि वठिणो आहे क्विकली, इमदाद साहब इन ते वन लाइनर कमेंट करे वठिजो। जी ॾिसो बिलाल भुट्टो जो बलोचिस्तान में जलसो करण जो पैगाम ॾियणु आहे बलोचनि खे त भई क़ौमी धारा में असां उनखे आणणु चाहियूं था। जेका मोहसिन साहब ॻाल्हि कई त पीपल्स पार्टी अॻु में इहो करे चुकी आहे। पीपल्स पार्टी बलोचिस्तान मां पंहिंजी हुकूमत हज़ारा बिरादरी जे धरणे जे मुतालबे खे ख़तमु करे चुकी आहे, रेसानी वारी हुकूमत। सो पीपल्स पार्टी जेका कमिटमेंट कंदी आहे जे हद ताईं नंढनि सूमर सां जे हद ताईं उन वटि मौक़ो हूंदो आहे उहो पूरो करण जी कोशिशि कंदी आहे। ठीकु ठीकु, वरी महिरबानी तव्हांजी। नाज़रीन वक़्तु जेको आहे ख़तमु थी चुको आहे ऐं नेक्स्ट वीक जॾहिं पाण ही प्रोग्राम करे रहिया हूंदासीं त इनशाला उन टाइम असीं इलेक्शन जे तमामु घणो वेझो हूंदासीं ऐं जेके बि इलेक्शन सां लाॻापियल अपडेट्स आहिनि ख़बरूं आहिनि उहे तव्हां ताईं असीं पुॼाइण जी पूरी कोशिशि कंदासीं। इजाज़त ॾींदा, अल्लाह हाफ़िज़।